कराची में खबर ईंदा हलो त नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त इमरान खान पारां IMF जे प्रोग्राम ते अमल न करण सबबि हाणोकी महंगाई पैदा थी आहे। दावा सां चवां थो त पाकिस्तान डिफॉल्ट न कंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब कंदे वधीक चयो त कफ़ायत शहरी वारे पॉलिसी ते सख़्ती सां अमल कंदासीं। वफ़ाक़ी सरकार पंहिंजनि ख़र्चनि में 15% घटिताई कंदी। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।